अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं चोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूर प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ॿारनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां भी नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेज़न ककर खे बार समझाईंदो त तुंहिंजी भेण कुझ रस मंसूर वटि न आहे। अगरि हुन वटि हुजे त हू कोर्ट में छोकिरी खे ज़रूर चाढ़े हा। ऐं हाणे असांजो भलो इन में त असां हाणे जल्दी छोकिरी खे हथ करे वठूं। ईअं न थिए जो रस मंसूर छोकिरी कुंज खे हथ करे वठे। अगरि हू छोकिरी खे हथ करे वे त पोइ छोकिरी खे कोर्ट में ज़रूर चाढ़ींदो। पोइ इन में असांजी बेइज्जती थींदी। उन जे करे असांजो भलो इन में त असां पहिरियां ॻोल्हा कयूं। ककर चवंदो मुंहिंजो किथे बि अंदाज़ो नथो लॻे सघे रस मंसूर खां सिवा। मूंखे ईअं थो लॻे ॼण कुंज रस मंसूर वटि आ। डारा चवंदो त तव्हां रुॻो हिते ॻाल्हियूं न कयो, छो जो असांखे हाणे को न को क़दम ज़रूर खणणो पवंदो इन छोकिरी खे ॻोल्हण लाइ। त छोकिरी असांखे कॾहिं बि हथ न ईंदो। ऐं ॿिए पासे मुराद सोडल खे बार सम्झाईंदो। सोडल खे चवंदो त तूं अकेलो घरां ॿाहिरि न निकर, छो जो हींअर असांजो दुश्मन रेज़र वारा न सिर्फ़ हींअर असांजा दुश्मन घणा ई थी चुका आहिनि ऐं रेस चाहने वारा बि असांजो दुश्मन थी चुको आहे। उन करे तूं अकेलो घरां ॿाहिरि न निकर। अगरि तूं निकिरींदो त पोइ असांखे ॿुधाए पोइ निकिरजांइ। ईअं न थिए जो तुंहिंजो हिन घर में लाश अचे। सोडल चवंदो त मां अहिड़ो कदम ई नथो खणियां त पोइ मुंहिंजो हिते लाश कीअं ईंदो। अगरि मां कदम खणंदो आहियां त सोचे सम्झी पोइ खणंदो आहियां। ईअं बेवकूफ़ वारी कम न आहियां कंदो। पीरियल सोडल खे चवंदो त अदा मुराद सही चई रहियो आहे। तूं उन जी ॻाल्हि मथां एतबार कर ऐं उन्हनि जी ॻाल्हि मथां भरोसो रख। ऐं ॿिए पासे रेस शाह निवाल पुलिस खे चवंदो त तूं रेस मंसूर जे मथां केस दाख़िल कर। हू तोखे कुझु बि न करे सघंदो। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। तूं तो लाइ कुझु बि मसइलो न कंदो। तूं मूं मथां भरोसो रख ऐं तूं उन मथां केस दाख़िल कर। ऐं ॿिए पासे रेस शाह निवाल रेज़र वारे खे घुराईंदो। उन्हनि खे सम्झाईंदो त तव्हांखे रेस मंसूर सां छोकिरी कॾहिं बि तव्हांजे हवाले न कंदो। तव्हां उनखे हथियार सां झुकायो यानी हथियार सां छोकिरी वापसि वराए सघो था। त रेस मंसूर कॾहिं बि तव्हांजे अॻियां न झुकंदो न ई छोकिरी वरी वापसि कंदो। ऐं ॿिए पासे गुलपरी इहा सोचींदी त अगरि अदा मुराद वारा मुंहिंजो निकाह टोड़ण में कामयाबु थी वञनि था त पोइ मां सोडल सां शादी कीअं कयां, छो जो मुंहिंजी ख़ुशियूं बर्बाद थी चुकियूं आहिनि। हाणे मां ॿीहर ख़ुशी नथो ॾिसणु चाहियां, छो जो शादी हूंदी आहे पहिरीं, ॿी शादी नाहे हूंदी। ऐं ॿिए पासे मुराद अली खान ऐं पीरियल खे चवंदो त तव्हां हाणे सोट सोडल जो पीछो कयो त ॾिसो उहो हाणे कहिड़ा कम पियो करे, छो जो राति जो हिन महिल ताईं गुम लॻो पियो आहे। अगरि तव्हां हुननि जो पीछो न कयो त पोइ हू पंहिंजो पाण खे दुश्मन जे हवाले करे छॾींदो। तव्हां हाणे इहो जांच कयो त हू कंहिंसां थो मिले। ऐं ॿिए पासे रेज़न ऐं ककर वारा सोची चरियो थी वेंदा, पर हाल उन्हनि खे कॾहिं बि छोकिरी हथ न ईंदो। इहो सोचींदा छोकिरी आख़िर वई त काॾे वई। ककर चवंदो त असां सां ही चाल रेस शाह निवात करे न रहियो आहे। रेज़न चवंदो त ईअं बि थी सघे थो, हू असां सां बि चाल खेॾी सघे थो, छो जो हुननि जे मथां का बि भरोसो न आहे। अगरि हिन कम में उन जा हथ आहिनि त पोइ मां उनखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि, न ई उनखे रेस छॾींदुसि। ऐं ॿिए पासे रेस मंसूर हैदर खे चवंदो त हाणे मूंखे इहा जांच करणी पवंदी त छोकिरी ज़िंदा आहे या छोकिरी खे हिननि मारे छॾियो या छोकिरी अगवा थी चुको आहे। मूंखे हाणे इहा जांच करणी पवंदी। अगरि हू ज़ालिमन हू छोकिरी खे कॾहिं बि मारे सघनि था ऐं इहा बि हुननि जी चाल थी सघे थी मूंखे फासाइण जी, पर हाल मां इहा चाल कॾहिं बि नाकाम थियण न ॾींदुसि। इन करे पहिरियां मां इन सॼी हक़ीक़त खे सम्झे वठां त छोकिरी किथे गुम थी चुकी आहे, की हर हाल में इन खे ॻोल्हणो ई पवंदो। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु